अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तईम। दोस्तों, अॼु सुरमोरड़े मां चंद सुखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थियो आहियां। उमेद आहे त जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे यकीनन पसंदि ईंदी। मौज़ू जे आगाज़ खां पहिरीं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो पसंदि अचे त लाइक कजो ऐं नवनि आयल दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल सिंध कचहरी खे सब्सक्राइब करे बेल आइकन ज़रूरु प्रेस कजो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। दोस्तों, हलूं था सुखड़ियुनि तरफ़। पहिरीं गुज़ारत आम तौर ते दोस्तों किसनि कहाणियुनि ऐं माण्हुनि जे ज़बानी तव्हां इहा ॿुधो हूंदो त मोरड़े जा जेके भाइरो आहे से मगरमच्छ खाई वियो। दोस्तों, बल्कि हक़ीक़त इहा आहे त इन मगरमच्छ खे चिड़ायो वियो हो। दरअसल उन मगरमच्छ जा आना उते पयल हुआ जेके हुननि भॻा हुआ। तंहिंखां पोइ उहो खूनखार थी वियो ऐं जेको बि उन कुन ॾे वेंदो हो हू उन खे खाई वेंदो हो। त हाणे उते सुघड़जी नज़र आहे ऐं गुज़ारत आहे त नाणे जा नाला हुआ, पोइ माल जी छो अदा नाणे जा आना, नालो आहे रखियो ऐं माल जी आहे ॻऊं। दोस्तों, हाणे गुज़ारिश जी खोल आहे त आना रखिया हुआ पोइ भॻऊं छो। दोस्तों, वरी ॿी गुज़ारत मोरड़े जे पीउ ओभाए जो माण्हुनि खे ॻाल्हाइण आहे। माण्हुनि खे चवे थो त उज़वन चोरियो पाणी खपे अदा विया मर्ज़ थी। उज़वन चोरियो पाणी खपे अदा विया मर्ज़ थी। अदा उज़वो आहे नुंहुं पाणी घणो ऐं मर्ज़ आहे खाज। त माण्हुनि खे थो चए ओ भाइयो त अदा नुंहुं चोरियो त घणो खपे, विया वीचारा खाज थी। दोस्तों, वरी टी गुज़ारत आहे वरी बि ओ भाई जो माण्हुनि सां ॻाल्हाइण आहे त अदा काठ मिटी जा अॼु ज़ात विया। काठ मिटी जा अॼु ज़ात विया। अदा काठ आहे ॿरंदड़, मिटी जा चुल्हा ऐं ज़ात आहे सामी। चए थो अदा ॿरंदड़ चुल्हा अॼु विसामी विया। दोस्तों, वरी चौथी गुज़ारत हाणे साईं मोरड़े फ़ैसिलो कयो त इन मगरमच्छ खे मारे पंहिंजे भाइरनि जो प्लान कयां। हाणे इन हिसाब सां ऐं इन सोच वीचार सां मोरड़ो तयारी करे अलाह ते तवकल करे प्लान जे लाइ संभरी निकिरी पियो। त उते माण्हुनि जो चवणु आहे मोरड़े खे त हाली रांदि जी न कजांइ, हू ॿार जो अथई मतां हाकम जो कंदई। अदा रांदि जी चुरपुर, ॿार जो मुसीबत ऐं हाकुम जो आहे हमिलो। हाणे माण्हू था चवनि मोरड़े खे त हाली चुरपुर न कजांइ, हू वॾी मुसीबत अथई मतां हमिलो करई। दोस्तों, पंजी आख़िरी गुज़ारत त हाणे मोरड़ो मगरमच्छ खे मारे ख़तमु करे पंहिंजे भाइरनि जा लाश कढिया। त उते माण्हू पुछनि था मोरड़े खां त मोरड़ा भला ॾे ख़बर तुंहिंजा भाइर मगरमच्छ जेके ॻी वियोसे जहिड़ा हुआ या मुअल हुआ। तो कढिया जंहिं महिल त जहिड़ा हुआ या मुअल हुआ। त इते
गुजारता ऐं मोरड़े जो ॻाल्हाइणा माण्हुनि सां। त कारीगर लोह जा नाला हुआ, पोइ कपिड़े जा थी विया। कारीगर लोह जा नाला हुआ, पोइ कपिड़े जा थी विया। अदा कारीगर जी आहे घड़ी, लोह जा पलक, नालो आहे जेरो ऐं कपिड़े जा आहिनि पूरा। दोस्तों हाणे गुज़ारे जी खोल आहे त घड़ी पलक जेरा हुआ, पोइ पूरा थी विया। उम्मीद आहे दोस्तों गुज़ारतूं यकीनन तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदियूं ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द नए सुर सां गॾु के सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थीबो। तेसिताईं पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु ऐं असांखे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैरु।